काफ़रन लाइ कहर हलियो, दीन लाइ सुबुह जो पहर हलियो। जंहिंजो ज़िक्र आ नबीअ जे लबनि ते, उहो इल्म जो दर हलियो। काफ़रन लाइ कहर हलियो। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोअज़्ज़ज़ दोस्तो, प्यारा साथियो ऐं मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। मोअज़्ज़ज़ साथियो, अॼु जेको उनवान खणी ऐं तव्हां सां मुखातिबु थियणु चाहियां थो, सो आलम इस्लाम जे तमामु आला ऐं अहम हस्ती आहे, जंहिंजो ज़िक्र तारीख़ इस्लाम में सुनहरी अखरनि सां लिखियलु आहे। ईअं चई सघिजे थो त संदसि ज़िक्र खां सवाइ दीन जी दुनिया अधूरी ऐं अनपूरी आहे। उन शानदार शख़्सियत जो नालो अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम आहे। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम इस्लामी दुनिया समेत सॼी दुनिया जो उहो वाहिद ऐं मञियल हीरो आहे जेको जुरतमंदी, बहादुरी, बेबाकी, हिम्मत, हौसले, सचाई, साबित क़दमी ऐं सूराई सां अहिड़ो त किरदारु अदा कयो जो दुनिया संदसि दिलेरी ते दंग रहिजी वञे थी। इंसानी अक़ुलु संदसि हिम्मत ऐं हौसले ते हैरान थी वञे थो ऐं जिन तोड़े मलाइक संदसि फ़लसफ़े ऐं फ़िक्र खे सलाम पेश कनि था। मोअज़्ज़ज़ दोस्तों ऐं साथियो, अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम इस्लाम जे हिस्ब नसब अशरफुल अंबिया व मुरसलीन रहमतुल लिल आलमीन नबी आख़िर ज़मा मिड़िन जे महंदार साहिब मेराज बुराक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वञी मिले थो, जंहिंजी विलादत काबे जे अंदरि थी, जंहिंजे कननि में अज़ान जो आवाज़ु उन इंसान विधो जेको ख़ुदा जो ख़ासि ऐं पैगम्बर हो, जे समूरी दुनिया खे दीन जी रोशनी सां हमकिनार कयो ऐं कुफ़र जा कारा ककर हटाए ख़ुदा जे वजूद जो फ़लसफ़ो सम्झायो। मोअज़्ज़ज़ दोस्तो, हज़रत अली अलैहिस्सलाम जी शख़्सियत ज़मीनुनि ऐं आसमाननि में ॼाती ऐं सुञाती वञे थी। हू बदर जे मैदान ते हुजे या ख़ैबर जे मैदान ते, हू तबूक में हुजे या ताइफ़ में, हू मके में हुजे या मदीने में, अली जो जोश जज़्बो, हिम्मत ऐं हौसलो काफ़रनि खे सदाईं कमज़ोर करे विझंदो हो। मोअज़्ज़ज़ साथियो, अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम फ़क़ति हिकु अलाह जो सिपाही हो जेको अरबनि जे उजड़ियल ऐं ख़ौफ़े ख़ुदा खां ख़ाली सरज़मीन ते ता हयात रब जी रज़ा लाइ तलवार हथ में खणी विढ़ंदो रहियो, पर हुन कॾहिं बि पंहिंजे कंहिं ज़ाती दुश्मन खे धकु बि न हयो। हू एतिरो त मासूम ऐं मणियादार मोमिन हो जो काफ़रनि खे पाण सां बदख़लाक़ी करण ते माफ़ करे छॾींदो हो, पर ख़ुदा जी ज़मीन ते ख़ुदा जो रिज़्क़ खाई सांस शिरक करण वारनि खे ज़रूरु सबक़ सेखारींदो हो। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, हज़रत अली अलैहिस्सलाम इल्म, अदब, इख़लाक़, सोच, सम्झ, सखावत, क़ुर्बानी, हिम्मत, हौसले, बहादुरी, बेबाकी जो उहो बहितरीनु हवालो आहे जंहिंजे कम ऐं किरदार खे ॾिसी नबियनि जे सरदार फ़रमायो, इन्ना मदीनतुल इल्म वाली बाबहा, यानी आऊं इल्म जो शहरु आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। हज़रत अली जी अहमियत उन ॻाल्हि मां बि वाज़े आहे जो नबियनि जे सरदार गदीर जे मक़ाम ते लखे मुसलमाननि खे ऐलान कंदे उहो ऐलान कयो त मन कुंतुम मौला फ़ाज़ा अलीउल मौला, यानी जंहिंजो मौला आऊं आहियां उन जो मौला अली आहे। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, हज़रत अली करमुल्लाह वजह इल्म ऐं इस्लाम जो लाज़वाल, बाजमाल ऐं बाकमाल असासो आहे। हू जॾहिं मस्जिदनि जे मिंबरनि ते वेही ख़ुतबा ॾींदो हो त अलल ऐलान चवंदो हो त मूंखां पुछो ऐं ज़मीननि खां वधीक आसमाननि जो इल्मु ॼाणा थो। संदसि जी दावा दुनिया जे कंहिं बि आलम ऐं अकाबर अॼु ताईं न कई आहे। अॼोके दौर जी सुधरियल साइंस बि संदसि ॻाल्हियुनि ते हैरान थी वञे थी ऐं इक़रार कंदे चवे थी त अली जो इल्मु सभ खां आला ऐं ऊचो आहे। अली से प्यार करते हैं एहसान है मौला, दरे शाहे नजफ़ को छोड़ दें जन्नत के बदले, ये सौदा हम नहीं करते हमें नुकसान है मौला, ये सौदा हम नहीं करते हमें नुकसान है मौला। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।